टियों ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कोटड़ी मां गुम थी वियल नींगरीअ जो बंदि पयल घर मां तशदुद थियल लाश हथायो आहे। गुज़िरियल राति महमूद शाह कॉलोनी मां 8 वरियनि जी आसिया हज़ारा गुम थी वई हुई। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी छॾियो। इलाइक़े में सोग जी लहर छायल आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। कोटड़ीअ मां गुम थी वियल नींगरीअ जो बंदि पयल घर मां तशदुद थियल लाश हथायो आहे। गुज़िरियल राति महमूद शाह कॉलोनी मां 8 वरियनि जी आसिया हज़ारा गुम थी वई हुई। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी छॾियो। इलाइक़े में सोग जी लहर छाइजी वई आहे। कोटड़ी मां गुम थी वियल नींगरीअ जो बंदि पयल घर मां तशदुद थियल लाश हथायो आहे। गुज़िरियल राति महमूद शाह कॉलोनी मां 8 वरियनि जी आसिया हज़ारा गुम थी वई हुई। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी छॾियो। इलाइक़े में सोग जी लहर छायल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कोटड़ी मां गुम थी वियल नींगरी जो बंदि पयल घर मां तशदुद थियल लाश हथायो आहे। गुज़िरियल राति महमूद शाह कॉलोनी मां 8 वरियनि जी आसिया हज़ारा गुम थी वई हुई। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी छॾियो। इलाइक़े में सोग जी लहर छायल आहे। कोटड़ी मां गुम थी वियल नींगरीअ जो बंदि पयल घर मां तशदुद थियल लाश हथायो आहे। गुज़िरियल राति महमूद शाह कॉलोनी मां 8 वरियनि जी आसिया हज़ारा गुम थी वई हुई। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी छॾियो। इलाइक़े में सोग जी लहर छायल आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कोटड़ी मां आवाज़ जे रिपोर्टर असद मगरियो खां। जी असद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ये वाक़ियो पेश आयो आहे। गुज़िरियल ॾींहुं अफ़्तारी जे वक़्तु पुरस्कार नमूने गुम थियल मासूम यानी 8 साल आसिया जो इलाइक़े जे बंदि थियल सुनसान घर मां जेको आहे लाश हटायो आहे। हिन बाबति जेको आहे पुलिस इतलाह ते जेको पहुची आहे। कोटड़ी जी महमूद शाह कॉलोनी वारे इलाइक़े में जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदो आसिया 8 साल लियाकत अली वज़ारा जो लाश जेको हुन घर मां हटायो आहे ऐं पुलिस जेको आहे पहुची उहो लाश तहवील में वठी जेको आहे हिते पंहिंजो DHQ अस्पताल कोटड़ी में मुंतक़िल कयो आहे। जॾहिं त हुनजो वालिद लियाकत अली जो चवणु आहे त मुंहिंजी कंहिंसां बि का घाटी दुश्मनी न आहे। हुननि जुर्म कयो आहे। न्याणी जेकी आहे अफ़्तारी जे टाइम पासे वारी दुकान ते वेली हुई, जितां उहा गुम थी वई ऐं जेको आहे 12 कलाकनि खां बाद में जेको आहे लाश हुनजे बंदि थियल घर मां आहे। जांच करे जेको आहे उहो मूंखां इंसाफ़ कयो। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी असद अपडेट करण लाइ।